व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना। रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी से वाणी। व मौलाना व मन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक़ नबी या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अलिया। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिस्री महबूब हक़ खल्क़ी खुदा जहले खलक। खातिम जिन्नो मलक बलगल उलाद कमालिही। नूरी हुजन जोई निशा आया रोशन थो जहां। चमक्या ज़मीनु आसमां कशफत जा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन वसारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीसो न जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम। ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। मोहब्बत सा दरूद बुलंद आवाज़ से। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, इंतहाई खुशी थी आ जो अवां हिन पंहिंजे नंढे ॻोठ में मदीने जे मीर जे मीलाद जी महफ़िल मल्हाई आहे। जन अल्लाह जे बाननि हिन महफ़िल में तावन फरमायो, मदद कई, भज डुक कई, वक्त ॾिनो, टाइम ॾिनो, 5 रुपया लॻाया। असां मां सभिनी जी दुआ है त अल्लाह ताला उन्हनि खे हमेशा वधाए। वरी आवाज़ सां आमीन चओ। जेके मुंहिंजा भाइर परे खां सीड़ जी ॿुधण लाइ आया आहियो, या वेझे खां आया आहियो, या जिते जिते आवाज़ वञे पोइ ॿुधण वारा ॿुधी रहिया आहिनि, दुआ है त अल्लाह ताला उन्हनि खे बि अजर अज़ीम अता फरमाए। प्यारी महफिल में, शानदार महफिल में मूं गुनहगार अव्हां जे साम्हूं कलाम इलाही मां आखिरी पारे जी हिक सूरत मुबारक जी हिक नंढी आखिरी आयत तिलावत कई आहे। अल्लाह जी ज़ात इन सूरत मुबारक में पंहिंजे महबूब सां खिताब कंदो आ, कयो आ, कंदो आयो आ। आखिर में अल्लाह ताला इहा आयत इरशाद फरमाई आ जेका मोहा जॻह पढ़ी। कीअं अल्लाह पंहिंजे हबीब सां खिताब फरमायो आ। कुछ ॾींहं हबीबन करीम जे दरबार में वही जो अचण बंदि रहियो। जिब्रील सगोरो वही अल्लाह जो पैगाम खणी न आयो। जीअं ईंदो हो सहणा नबी बयान फरमाईंदा हा, ॿुधाईंदा हा। अल्लाह ताला जी इबादत में क़ुरान करीम जूं उहे आयतूं तिलावत कंदा हुआ जेकी नई तरह सां नाज़िल थी थियूं। जिब्रील सोहो आणींदो, कुछ वक्त जो बंदि थियूं त मक्की वारा खिलण लॻा। हिकिड़ी पोड़ी काफ़िरानी औरत हुई, उन गंद ॻाल्हायो, इन मुहम्मदन वद्दअहु रब्बुहु वक़ला। नबी करीम खे खुदा छॾे ॾिनो। अल्लाह कावड़जी पियो अथसि। ताना जो लॻा, टोक जो थी, मज़ाक जो थी। तव्हां क़ुरान करीम जी माना मतलब तफ़सीर पढ़ो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कॾहिं बि मुस्तफ़ा ते तैन थियो आहे त जवाब रब करीम पाण ॾिनो। ॾाढा भला बाना रब जा गॾु थिया आहियो, पर जी सभई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ त केॾो न मज़ो थी वञे। जज़ाकुमुल्लाह खैर। सुहिणे हबीब जी ज़ात बर्दाश्त फरमाईंदा हा। अल्लाह ताला संदन सीने के वसी बनायो हो, दुश्मनन जे तैनन ते तंग न थींदा हा, पर रब करीम पंहिंजे महबूब जे मथां तान नथो सहे। तान जवाब ॾे, मुंहिंजा भाउ अञा किथे ॻाल्हि थी, हाणे तूं थकिजी पियो आहे त मां त चङी भली नियत करे वेठो आहियां। अल्लाह जी ज़ात हबीब करीम जे मथां तान न सहंदे महबूब करीम सां खिताब फरमायो, तसल्ली ॾिनी, दिल जाए ॾिनी।
उन सां गॾु अल्लाह पंहिंजे हबीब ते जेके नेमतूं कयूं उहे बयान फरमायूं ऐं ख़ुदि हबीब खे फरमायो त मुंहिंजा महबूब अव्हां बेलिकायो न मुंहिंजी तरफ़ां थियल नेमतुनि खे खोले खोले बयान कयो। बड़ी आवाज़ सां चओ छा अल्लाह फरमायो। सूरत सगोरी जे मुढ खां छा बयान थियो तवज्जो ॾिजो। अल्लाह फरमायो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दक रब्बुक वमा कला। कसम है रोशनीअ जो ऐं रात जो जे वक़्त में ढके बीहंदी आ छांजी वेंदी आ न तोखे तुंहिंजे रब छॾियो आ न तोसां का विढ़ियो आ। ज़ुहा कचरी मंझंदि खे चइबो आ, लैल रात खे चइबो आ। कुरान करीम जे अज़ीम मुफ़स्सिर अल्लामा राज़ी रहमतुल्लाह अलैह रूहुल मानी वारे बुज़ुर्ग अल्लाह जे हबीब जे आशिक़नि लिखियो आ त ज़ुहा वाकई कचरी मंझंदि खे चइबो आ, सिज काफ़ी मथे चढ़ी ईंदो आ। लैल रात खे बि चइबो आ। इन्हनि जे मुराद वठण में बि कई हिकमतूं आहिनि पर इन मां इहो बि मुराद मुमकिन आ त रोशनी मझा मुराद आ सुहने नबी जो मुंहुं मुबारक। सभई चओ सुभान अल्लाह। ऐं रात मां मुराद आहिनि महबूब जा वार मुबारक। जीअं रात ॾींहं ते छांइजी वेंदी आ ईअं मुस्तफ़ा करीम जा वार मुबारक संदन मुंहुं मुबारक ते छांइजी वेंदा। अल्लाह फरमायो तुंहिंजे रोशन मुंहुं जो कसम आ, तुंहिंजे कारन वारनि जो कसम आ जेके तुंहिंजे पाक चेहरे ते छांइजी वेंदा आहिनि। हबीबनि काफ़िरनि जे ताने ते मग़मूम न थिजां। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। न तोखे तुंहिंजे रब छॾियो आ न तोसां का विढ़ियो आ। बड़ी आवाज़ में सुभान अल्लाह। वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। हबीब अव्हां जी ज़िंदगी जूं पोयूं घड़ियूं पोयां लम्हा पहिरीं ज़िंदगी खां वधीक हूंदा। वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। ऐं जल्दी जल्दी रब तोखे एतिरो अता फरमाईंदो जो तूं महबूब राज़ी थींदे। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह लिखियो त वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। आयत करीम जॾहिं नाज़िल थी त असहाबे किराम पुछो मुड़े ॾियारे मुंहिंजा भाउ पाणी मिलंदो सभिनी खे। तवज्जो ॾिजो। हेतिरी जमायत हिकिड़े नंढे ॻोठ में गॾु थी आहे ऐं इंतज़ाम ॾिसी चमचागिरी कोन थो कयां पर दिलि ख़ुशि थी आहे। अल्लाह तव्हांखे वधाए आबाद रखे। छोकी तवज्जो ॾेई ॿुधो। मुस्तफ़ा करीम जी ज़ात खां सहाबा पुछो साईं अल्लाह चए मां खे एतिरो ॾींदुसि जो अव्हां राज़ी थींदा। मुंहिंजा हबीब अव्हां कीअं राज़ी थींदा छा ते राज़ी थींदा। साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत मां जेकॾहिं को नंढो ॿार मां जे पेट मां किरियो हूंदो उहो बि जन्नत में न हूंदो, जन्नत खां ॿाहिरि हूंदो त मां राज़ी न थींदुसि। मां राज़ी तॾहिं थींदुसि जॾहिं सभई जन्नत में वठी वेंदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। अलम यजिदक यतीमन फआवा। हबीब मूं तोखे दुर्रे यतीम लधो। यतीम आम चइबो उन ॿार खे जंहिंजो बाबू दुनिया तां लॾे वञे पोइ धिका खाईंदो वते पिनंदो वते मुहताज बणियो वते। पर हिते यतीम जा मुराद दुर्रे यतीम जंहिंजी सारी दुनिया में क़ीमत मिली न सघंदी आ। हबीब तोखे दुर्र यतीम लधई पोइ तोखे चाह ॾिनई आराम ॾिनई पनाह ॾिनई। अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक दालन फहदा। ऐं अव्हां खे दाल लधई
पो हिदायत कई दाल जी माना कन कन कुरान करीम जी माना लिखंदड़न एतिरो ज़ुल्म कयो आ जो लिखी विया त नबी तोखे अल्लाह गुमराह लथो पो हिदायत कई तू हक ते न है तोखे हिदायत न हुई गुमराह हुई पो अल्लाह तोखे हिदायत कई अल्लाह साईं शल पनाह में रखी पर अहल सुन्नत वल जमात जा बुजुर्ग चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह वॾा वॾा अरब आलिम जन वॾा वॾा तफ़सीर लिखिया आहिनि उहे था लिखनि त इते दालनि जी माना गुमराह न आहे हबीब अल्लाह ताला तोखे पंहिंजे मोहब्बत में गुम लधो पो तोखे रहनुमाई करे पंहिंजो दीदार करायई तव्हां चवंदो इहा माना किथां ॾियव किथों इहा माना आई अरबी में तफसीर अल मन्नौर वॾो नजदी गैर मुक़ल्लिद आलम उन लिखो अल मन्नार अरबी में मक्के मदीने में मिलंदो आहे हिते बि थी सघे थो वॾनि शहरनि में मिले उन खुद इहा माना लिखी आहे त अल्लाह ताला जी ज़ात बरकात जो हबीब गुमराही खां पाक आहे हिते मुराद मोहब्बत में गुम थियण मोहब्बत में फना थियण मोहब्बत में महव थी वञण जे हज़रत यूसुफ जे ज़िक्र में आयो आहे अल्लाह ताला जे प्यारे नबी हज़रत यूसुफ खे जॾहिं बाबे साईं ॾिठो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां ग़ाइब थी वियो आहे रोअंदो रहियो अखियूं मुबारक सफ़ेद थी वई जॾहिं पुटनि सां ॻाल्हि पियो करे बच्चा छा था चवनि पंहिंजे बाबे खे इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम बाबा तूं पंहिंजे पुराणीअ दलाल खां वरतल अवां पुरानी दलाल में आयो दलाल में मतलब छा है बाबा साईं अवां यूसुफ जे पुरानी मोहब्बत में महव लगा पिया हो मोहब्बत ऐं प्यार में काबू लगा पिया हो यूसुफ ला काॾे वियो अवां खे यूसुफ याद आ जे इते मुराद मोहब्बत में फना थियण मोहब्बत में महव रहण ऐं वजदक दालन फहदा हबीब तोखे पंहिंजे मोहब्बत में फना ॾिठई महबूब ॾिठई गुम ॾिठई पोइ अल्लाह ताला तुंहिंजी रहनुमाई करे जबलनि खां मथे छा आसमाननि खां मथे छा अर्श खां मथे छा लाम कान ते आणाए रूबरू विहारे पंहिंजो दीदार करायई परियां पासनि वारा रुॻी खिलो पिया खिलण जी ॻाल्हि कान्हे का खुली हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलम यजिदक यतीमन फावा ववजदक दाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना सभी सुभान अल्लाह सा ववजदक आइलन मनाओ हबीबत बचरा खुदा ॾिना अथई नग खुदा ॾिना अथई खुदा तोखे नवाज़ियो आहे ववजदक आइलन हिकिड़ी माना इहा लवारो ॿी माना तो मिस्कीन है मिस्कीनी घर में तोखे अल्लाह ताला लधो फअगना पो तोखे गनी बनायई शाहूकार बनायई मिस्कीनी ख़त्म थी वई आहे अजब लॻंदो आहे के तकरीर वारा तकरीर करे चवंदा आहिनि माण्हुनि खे तारी नबी पाक खां छो था घुरो नबीअ खे त पंहिंजे खाइण लाइ अन्न कोन हो माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह अल्लाह फरमाईंदा हबीब ववजदक आइलन फअगना अवां खे मिस्कीन लधई पर अल्लाह तव्हां खे गनी बनाए छॾियो आहे एतिरो गनी बनायो आहे जहिड़ो दुनिया ते ॿियो गनी अहिड़ो आहे कोन को अगना चो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ पोइ वरी भला को खणी पासो ॾेई छो त हू एतिरा त तेज़
जो तुझे जलसन में ईंदा वेहंदा बुधंदा तुझा कन खाईंदा तुझो सिर विञाईंदा तुझो मथो खाईंदा लगा पिया हूंदा तोखे तू चारो सादो मुसलमान अपा वञी खदमी पे हणी मुल्क ई भींग करे वेही रही। मौली साहब तकरीर कई अल्लाह पंहिंजे नबीअ खे गनी बनाए छॾियो। तव्हां चयोसि मौली साहब खीसे जी ॻाल्हि न कई आहे, क़ुरान करीम जी सूरत आहे। ॻाल्हि कंहिंजो बयान आहे क़ुरान करीम जो, ॻाल्हि कंहिंजो जवाब ॾे कंहिंजो क़ुरान करीम जो। बाक़ी हूअ छा चवंदो पोइ ॿ महीना पाक हवेली में बाहि न ॿरंदी हुई, खाधो न हूंदो हो, मानी न हूंदी हुई। जे भला गनी हो तो पोइ ईअं छो हो? असांजो ईमान मुहद्दिसीन किराम लिखी विया आहिनि, क़ुरान करीम जा मुफ़स्सिर लिखी विया आहिनि त इहा मिस्कीनी महबूब पाण पसंदि कई हुई त मां हिकिड़े ॾींहुं खावां ॿिए ॾींहुं बिना खाधे जे रहां, जंहिं ॾींहुं खावां शुक्र कयां जंहिं ॾींहुं न खावां सब्र कयां। शुक्र वारनि जो सरदार बि मां, सब्र वारनि जो सरदार बि मां। चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पाण त एतिरे क़दुरु दुआ घुरियूं अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन यौमल क़ियामह। या अल्लाह मूंखे मिस्कीन करे जार, मिस्कीन करे अफ़ात करा, क़यामत जो ॾियणो थिए मूं मुहम्मद खे मिस्कीननि जे टोले में गॾे उथारजां। पर इहो नबी सुहिणे जो इख्तियार छा है? नबी पाक जो जवाब ॾाढा ॾियो। नबी पाक जी पसंद मोहताजी ना है, सुन्याई ना है, कैसे जो न हुजण ना है। ये हबीब जी पसंद हबीब जी चाहत। हबीब चाहे तो तब ॿ महीना बिना खाधे जे पियो हले, असहाबी 2 ॾींहं 3 ॾींहं था बिना खाधे जे रहनि त कमज़ोर थी था वञनि। मुस्तफ़ा फरमाए थो तव्हां मां केरु आहे मूं जहिड़ो? मूं ते पाण खे क्यास न कयो। मां रात जो रब वटि हूंदो आहे, खाराईंदो बि उहो आहे, प्यारींदो बि उहो आहे। वॾी आवाज़ सां चओ, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजो सुहिणो हबीब गनी आहे। छा आहे? जवाब ॾाढा ॾे क़ुरान थो फरमाए। ऐं इन जे करे असीं सुन्नी छा चवंदा आहियूं? मालिक है खजाने कुदरत के, जो जिसको चाहे दे डाले। सभई जो सुभान अल्लाह। मालिक है खजाने कुदरत के, जो जिसको चाहे दे डाले। दी खुल्द जनाब रबिया को, बिगड़ी लाखों की बनाई है। खुदा करे जो दिल मदीने वारे दे वरी पवे। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। यतीम ते सख्ती न कर, कहते चओ त सही छल न को मरे माल जन होई। हिकिड़ो मसालो सम्झायां, उलमा सगोरा वेठा आहिनि। को माण्हू मरी वेंदो आहे, उन जा बचड़ा नंढड़ा हूंदा आहिनि त माण्हू उन जा डांद गाबा पाॾा कुही मानी कंदा आहिनि। जागो था अब ॻाल्हायो। पर यादि रखो यतीम नंढड़े ॿार जे पीउ मरण खां पोइ उन जी मिल्कियत मां ख़ैरात बि करणी न आहे। जॾहिं वॾा थींदा पाण कंदा। जेकॾहिं कुझु वॾा आहिनि कुझु नंढा, त नंढनि जो हिसो जुदा करे वॾा पंहिंजे हिसे मां कनि। सम्झो था मसइले खे? ॾाढा त ॻाल्हायो।
चोसे समझूं तो था पर खत्म ही शरीफ वाला बस शुरू था चंद तब हिसाब को नहीं अल्लाह का बाबा कुरान करीम में अल्लाह फरमाया इन्नल्लज़ीना याकुलूना अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलूना फी बुतूनिहिम नारा व सयस्लऊना सईरा। जेके यतीम जो माल ज़ुल्म सां खाइन था पिया उहे पंहिंजे पेट में जहन्नम जी बाह था खाइन। खुदा पनाह में रखे तंहिंजे करे मसाले खे समझो इन ॻाल्हि खे। मुंहिंजो मौज़ू बि इलादा मुस्तफ़ा करीम जो अचे पियो अॻिते बयान पर आयत करीम सूरत जी पछाड़ी में आहे। सूरत जी थोड़ी थोड़ी वज़ाहत कंदा हलूं। अल्लाह जा बानो अल्लाह फरमाए यतीम ते ज़बरदस्ती न कर व अम्मा साइल फला तनहर ऐं साइल खे झिड़क न। सभई न साजो सुभान अल्लाह। ॾाढा थधा आहियो रब कंदो रात भी ठरंदी वेंदी महबूब जी मेहरबानी थींदी अव्हां जी निंड इंशाअल्लाह ताला अव्हां खे वेझो न ईंदी ॿुधंदो 2 कलाक अधु ॿुधंदो अल्लाह कंदो तव्हां खे मज़ो अची ईंदो क़ुरान पाक मां हबीब जी शान मां। अल्लाह हबीबा यतीम ते सख़्ती न कर साइल खे झिड़क न माना साइल खे खाली न मोटा। साइल खे खाली नबी साईं चवे हाँ त मौला मूं वटि त कुझु बि कोन्हे मां छा ॾियां साइल खे छो थो चई त साइल खे न मोटा। उन्हनि जे कननि ते इहा ॻाल्हि पहुचंदी हूंदी पर ज़िद जो इलाज न आहे। उथंदई जेको माण्हू मदीने वारे जे बेअदबी जे ज़हन में आयो न उन जी दवाई कान्हे उन जो इलाज ई न आहे। मुस्तफ़ा करीम जे दर तां तरजी वियो खुदा जे दरवाज़े तां तरजी वियो न उन जो इलाज ई न आहे। हबीब करीम जा उम्मतियो अल्लाह फरमायो साइल खे झिड़क न पर साइल छा जो इए कोन फरमाए अटो घुरे त न मोटाजा चांवर घुरे त न मोटाजा ही जहान घुरे हू जहान घुरे दौलत घुरे जन्नत घुरे जो कुछ घुरे खाली न मोटाजा छो त तू हबीब वट रुकी हिका मु खदा जा खजाना जेके बहन मु अल्लाह जा खजाना जेके बहन खजाना मुहजाहन पीता मुंह कया हल पर वंडण वारियूं कुंजूं तो मोहम्मद करीम जे हथन में आहिनि। चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ एतिरो सखी हबीब सुभान अल्लाह। असां सुन्नत जमायत जो मशहूर बुजुर्ग जंहिंखे असीं मदीने वारे जे मोहब्बत जे सदके नबी पाक जे इश्क जे वजह सां आला हज़रत सॾींदा आहियूं। छा सॾींदा आहियूं जवाब ॾियो छा सॾींदा आहियूं। उन छा फरमायो त मुंहिंजो हबीब केॾो सखी आहे मैं तो मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। हिकड़ो फुड़ो घुरे मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर पे बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं। जिस राह आ गए हैं कूचे बसा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। हिकड़ी अजीब रिवायत आहे सैयदना अली अल मुर्तज़ा रावी आहे तिबरानी शरीफ जे हवाले सां मुहद्दिस आंदी आहे त नबी सोना वेठा हिकड़ो माण्हू आयो चईसी मूंखे उठ ॾियो अदा टोपी वारा निंड न कर केर तोखे जाॻाईंदो मां छॾींदो मां थोरी। मशहूर लतीफ़ा न कंहिं माण्हू वीचारे वता भुॻड़ा झोलीअ में असीं ॿाहिराड़े माण्हू सादा मुस्लमान झोलीअ में थेलीअ में न झोलीअ में ये प्लास्टिक थिए त पोइ निकितियूं
झोलीअ में भोगड़ा वताई हिकिड़ो वात में ॿियो टियों चई देर सी थी वरी ॿ टे वात में हणंदो वियो चॿाड़ींदो खाईंदो वियो उन में को जीत हो छो त रखे रखे माल पुराणो बि थी वेंदो आहे सेठनि वटि जीत को उनखे जो ॾाठ जो ज़ोर आयो कई ची 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 न करे मुंहिंजे तोर में आयो तूं न अचियां त को भुगड़ो कोन अचियां तोर में आही हाणे मां न छॾींदोमांइ सो तव्हां बि त मुंहिंजे नंबर में आया वाला केतिरनि सालनि खां पोइ केतिरनि वरहनि खां पोइ रब्बुल आलमीन मौक़ो ॾिनो आहे मदीने जे मीर जे ॼमण जूं ख़ुशियूं रूए ज़मीन में हलनि पियूं हर राति ग़ालिबन प्रोग्राम हूंदो ई हूंदो आहे वेठा आहियूं ज़िक्र हबीब कम नहीं वसले हबीब से ॿुधो दिलि खोले उहो असहाबी सॻोरो आहे मुस्लमान आहे नबी पाक जे ख़िदमत में आयो साईं मूंखे उठ ॾियो साईं फरमायो ॿियो कुझु घुर चई मूंखे उठ खपे साईं चयो ॿियो कुझु घुर साईं उठ खपे टियों भेरो साईं चयो ॿियो कुझु घुर साईं हुव ज़ात उठ खपे सुहिणो अली तो फरमाए त मदीने जे मीर मुर्की ॾिनो असां वांगुरु वॾा टहक साईं न ॾींदा हुआ थोरो मुरकंदा हा चप मुबारक ॾंदनि पाकनि खां परे थींदा हा त मदीने जूं घिटियूं चमकी वेंदियूं एॾो सुहिणो हबीब आहे अंदरां नूर जूं तजलियूं पियूं निकिरंदियूं हो सैयदना अली तो फरमाए त नबी करीम मुर्की फरमायो त अली ॾाढो मां वराए वराए पियो चवांसि ॿियो कुझु घुर ॿियो कुझु घुर ॿियो कुझु घुर ही ज़िद कयो बि उठ पियो घुरे अॼु जे चई हा मदीने जा मीर जन्नत ॾेई छॾ त मां उठ त हुई ॾियांसां पर जन्नत बि ॾेई छॾियांसां कहिड़ी खोट आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरवाज़े ते हबीब जा उम्मतीयो सुहिणे हबीब जे मोहब्बत वारो अल्लाह छा फरमायो फअम्मल यतीम फला तक़हर व अम्म साइल फला तनहर साइल खे झिणकिन खाली न मोटा व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस महबूब मूं अल्लाह जे नेमत खे खोले खोले बयान कर अदा खिताब त मुस्तफ़ा सां आहे पर ॿुधायो त केरु आहे जंहिं ते अल्लाह जी नेमत न आहे को आहे अहिड़ो हर शइ ते हर साह वारे ते काइनात ते ज़र्रे ज़र्रे ते अल्लाह जूं नेमतूं आहिनि ॻाल्हि आहिनि या न ॾाढा ॻाल्हि कंहिंजूं नेमतूं आहिनि कंहिंजा एहसान आहिनि कंहिंजो महिरबानी चओ अल्लाह जो कंहिंजो अल्लाह ताला फरमायो वमा बिकुम मिन नेमतिन फमिनल्लाह अव्हां वटि जेका नेमत साम्हूं अल्लाह जी आहे ॿी आयत में फरमाई व इन तउद्दू नेमतल्लाह ला तुहसूहा मूं अल्लाह जी नेमत ॻणण ते पवंदो ॻणी पूरी न पवंदो टीजा ते फरमायई अलम टीजा ते छा फरमाई अलम नजअलिल अर्द मिहादा वल जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैला लिबासा वजअलना अन्नहार मआशा वबनैना फौककुम सबअन शिदादम वजअलना सिराजम वहाजा वअनज़लना मिनल मुअस्सिराति माअन सज्जाजा ही सभई रब करीम नेमतूं बयान फरमाइन अलम नजअलिल अर्द मिहादा छा असां ज़मीन खे तव्हां जे लाइ विछाणो न बनायो आहे जबलनि खे मेखूं लॻायो आहे अव्हां खे जोड़ा जोड़ा करे पैदा फरमायो आहे चओ सुभान अल्लाह
निंड खे तव्हांजे साबित करण जे लाइ रखियो आहे, ॾींहं खे तव्हांजे गुज़र जो टाइम बनायो आहे, राति तव्हांजी आराम लाइ पैदा फरमाई आहे। कई नेमतूं अल्लाह ताला जूं आहिनि, खुटण वारियूं न आहिनि, हिसाब खां मथे आहिनि। हिन आयत में अल्लाह फरमाए थो व अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस हबीब, मुंहिंजूं ॿियनि बि नेमतूं आहिनि, पर सभिनी खां वधीक नेमत तो ते आहे, सभिनी खां वधीक प्यार तोसां आहे, सभिनी खां वधीक मेहरबानी तोसां आहे, सभिनी खां वधीक महबूब तूं आहीं। इन जे करे मुंहिंजे नेमतुनि खे खोले खोले बयान कर। असां वटि रवाज कहिड़ो आहे, तवजो ॾिजो, जेकर कंहिंखे ॿ नौकरीअ ॾियण जूं सीटूं मिलियूं, कंहिंखे ॾींदो त छा चवंदुसि ॻाल्हि न कजां, ईअं आहे न? हा या न ॾाढा कयो, छो साईं न कयां? न बाबा, वरी वज़न पवंदा, सिफारिशूं पवंदियूं, मुर्गी सीटूं आहिनि ॿ, कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾिबो, नाराज़ कंहिंखे कबो, ॻाल्हि कंहिंसां न कजां। कंहिंखे 50-100 ॾींदो, बाबा कंहिंसां ॻाल्हि न कजां, मतिलबु फ़क़ीर घणा थी वञनि, ईअं आहे न बाबा? पर अल्लाह सां थो फरमाए मुंहिंजा हबीब ॿियनि जो मुआमिलो ॿियो आहे, मुंहिंजो मुआमिलो ॿियो आहे। मूं तो ते जेतिरियूं नेमतूं कयूं आहिनि, महिरबानियूं कयूं आहिनि, उहे खोले खोले बयान कर, वाज़ करे बयान कर। मूं अल्लाह वटि न नेमतुनि जी खोट आहे, न खज़ाननि जी खोट आहे, न महिरबानियुनि जी खोट आहे। सारी दुनिया वरी पवे, मां रब ॾींदुसि, वठण वारा खुटी पवंदा, मूं अल्लाह जो नेमतूं न खुटंदियूं, न खुटंदियूं, न खुटंदियूं। अल्लाह अकबर। या सय्यदी या रसूल अल्लाह, हक़ चार यार, सुहिणो दस्तगीर, एतिरो अल्लाह जो इनाम आहे, एहसान आहे, इकराम आहे, नवाज़शूं आहिनि। मुस्तफ़ा करीम खे थोरो फरमाए हबीबा मुंहिंजे नेमत खे खोले खोले बयान कर। चओ सुभान अल्लाह, ॾाढा ॾाढा चओ। पोइ नबी साईं बयान कयूं, पंहिंजे शान खे नबी साईं बयान फरमायो, ॿुधायो दुनिया खे। कीअं ॿुधायो? 4 हदीसूं ॿुधो। साईं फरमाइनि था अन सय्यदुल मुरसलीन, मां मुरसलनि जो सरदार आहियां। कंहिंजो? वॾी आवाज़ सां चओ। को मगसिन जो सरदार, को ॾाहिरिन जो सरदार, को जमालिन जो सरदार, को कहिड़े कबीले क़ौम जो सरदार, को कंहिंजो सरदार, मगर मदीने वारो सरदारनि जो बि। हथ मथे खणी च। ऐं इहा ई रमज़ सुहिणे भिटाई बयान कई। फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयईं परवार, हादी हामी हाशमी सरदार ऐं सरदार। सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार हो आहे कांदा हबीब सी। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मुंहिंजे दिल पर हबीब जे मोहब्बत वारो, सुहिणे हबीब जे इश्क वारो अल्लाह ताला जो हबीब ॿुधायो त मां मुरसलनि जो सरदार आहियां। मां गुर्रे मुहज्जलीन, उहे मुंहिंजा मती जेके वुज़ू कंदा, निमाज़ पढ़ंदा, वुज़ू जे करे संदन मुंह रोशन हूंदा, उन जो क़ाइद अॻवान आहियां। अन सय्यदुल मुरसलीन, पर क़ाइदुल गुर्रिल मुहज्जलीन। फरमाइनि था त अल आदम फमन दूनहु तहत लिवाई। क़यामत ॾिहाड़ो थींदो, मुंहिंजे हथ में अल्लाह जे हमद जो झंडो हूंदो। आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी मूं मुस्तफ़ा जे झंडे जे हेठां हूंदा। नबी करीम खे रब चयो त मूं जेके तो ते नेमतूं कयूं आहिनि उहे खोले बयान कर, ऐं मुस्तफ़ा बयान कयूं। अबा जागो था, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हिकु दफ़े साईं आया पई,
सहाबन जी कचहरी पे हली तो मुआगुर गिला न कूड़ न बुरी गाल न पान में कचहरी वेठा कन छा पिया चवन हिकड़ो पियो चए आदम अल्लाह जो सफिया ॿियो पियो चए हज़रत नूह नजीया टियों पियो चए हज़रत मूसा कलीमा कोई पियो चए इब्राहिम सोनो खलीला कोई पियो चए यूसुफ सोनो हसीना कोई पियो चए हज़रत ईसा रूह हज़रत मूसा कलीमा ईअं मक़ाम पिया बयान कन नबीअ जूं ॻाल्हियूं पिया कन मुंहिंजा सुहिणा नबी ॿुधंदा पे आया दरवाजे खां जो अंदर थिया हिकिड़ो मसलो अर्ज़ कयां ॿुधल हूंदो पर वरी बि अर्ज़ करे वञा अबा निमाज़ जी जमात थींदी आहे तकबीर जॾहिं लॻंदी आहे त जमात वेठी रहे जॾहिं तकबीर वारो हय्य अल सलाह चवे त पोइ जमात उथे ईअं आहे घणो करे शहरनि में त आहे ॿाहिराड़ी में खणी न बि हुजे इहो छाजे करे हदीस किताब मुवत्ता इमाम मुहम्मद उन जे शरह में लिखियो अथई त नबी सुहणे जे प्यारे बाग वारे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मामूल हूंदो हो बाग ॾेई करे पोइ मुस्तफ़ा जे दरवाज़े में दीदूं विझी वेही रहंदो त महबूब ॿाहिरि अचनि निमाज़ ला दीदार कयां साईं जो आया त अॻई सहाबी उथी बीही रहिया साईं फरमायो अॻु में न उथी बीहो ला तक़ूमू हत्ता तरौनी जॾहिं मूंखे ॾिसो पोइ उथी बीहो फ़िलहाल वेठा रहो मूं शारे लिखियो आहे हज़रत बिलाल जो रस्तो हूंदो हो तरीक़ो हूंदो हो दस्तूर हूंदो हो जो नबी पाक जे घर मुबारक जे दरवाज़े में नज़र विझो वेठो हूंदो हो असहाबनि खे हुकुम वेठा रहियो ऐं जॾहिं हबीब पंहिंजे दरवाज़े खां निकिरंदा हा बिलाल तकबीर शुरू कंदो हो जॾहिं हबीब मस्जिद में घिरंदा हा त हय्य अल सलाह ते पहुचंदो हो हुज़ूर खे ॾिसी सहाबी उथंदा हा इहो मामूल हूंदो हो हमेशा हय्य अल सलाह ते असहाब उथंदा हा नबी सी मस्जिद में पहुचंदा हा उलमा लिखनि था पिया अव्हां बि ईअं कयो त अव्हां खे असहाबनि जे अमल जो दर्जो मिली वेंदो सभई चो सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चो सुभान अल्लाह मुझे हबीब तबीब लबीब अजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत वारो साईं जा सहाबी वेठा कचहरी कनि साईं आया असहाबनि जो ॾिठो त चुप थी विया माठ करे वेही रहिया ख़ामोश थी विया साईं फरमायो सहाबी माठ कई अथव तव्हां नथा सुभान अल्लाह चओ साईं ठारू शाह खां परे परे खां दोस्त आया आहिनि पर अञा ताईं बि पकाई सुभान अल्लाह कीअं चऊं मता 2-3 रुपया महांगो थी वञे खुदा वटि त इहो हूअं ई महांगो आहे दर्जो आहे बाक़ी दुनिया में इन जे मथां का बि क़ीमत जी ॻाल्हि कान्हे का सभई खुली चओ सुभान अल्लाह साईं फरमायो सहाबे किराम खे सहाबी आओ अव्हां जेकी चयो पे मूं ॿुधो पे वाकई हजरत आदम सफिया हजरत इब्राहिम खलीला हजरत नूह नजिया हजरत मूसा कलीमा हजरत ईसा रूहुल्लाह जह जह की ला तव्हां जेकी चयो पे सभु सचो आहे पर ख़बर था मां केरु हां अला व अना हबीबुल्लाह मां अल्लाह जो हबीब आहियां मां अल्लाह जो जवाब ॾे अल्लाह जो अबा मुस्तफ़ा पंहिंजे शान खे बयान कयो ऐं मुस्तफ़ा जे शान खे बयान करण सां तुंहिंजो मुंहिंजो बि शान वधंदो इज़त वधंदी दर्जो वधंदो मक़ाम वधंदो अरबी में हिकिड़ो शेर आहे मा इमदहत मुहम्मदम बिमकालती सभई जो सुभान अल्लाह
मा इम्मदहत मुहम्मदम बिमकालती लाकिन मदहत मकालती बिमुहम्मदी। मूं मुस्तफ़ा जी तारीफ़ करे मुस्तफ़ा जे शान खे मथे न कयो आहे, पर मुस्तफ़ा जे शान जे सदके मूं पंहिंजी ज़ुबान मां निकतल गुफ़्तन खे भलारो बनायो। चओ सुभान अल्लाह, ॾाढा जो सुभान अल्लाह। इन जे करे मशहूर नात जेका मां कैसेटनि में ॿुधी हूंदी, पर मां बि पढ़ा त अल्लाह से मूंखे बि मदीने वारे जी मदह ख़ाननि में रखियो अथसि वधीक रखी। छा चए मोहब्बत वारे, चए थो सनाए मोहम्मद, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो करते रहेंगे सनाए मोहम्मद, जो करते रहेंगे वो दामन मुरादों से भरते रहेंगे सनाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जो सुभान अल्लाह। हयातुन पे कुर्बान होती रहेगी जो उनकी मोहब्बत में मरते रहेंगे, जो उनकी मोहब्बत में मरते रहेंगे। मुरादों से दामन वो भरते रहेंगे सनाए मोहम्मद। पढ़ायो सभी, सनाए मोहम्मद, जो करते रहेंगे सनाए मोहम्मद, जो करते रहेंगे। मुरादों से दामन वो भरते रहेंगे सनाए मोहम्मद। अब छो पावर हो मूंखे सिधो ॾेई वञे तूं अदा टपार छो थो करे, खणी आ बाला छा लादो ॾिनी, हू हुनखे टुट थो हणे, हुनखे ॼण यूसीअ जो वोट पिया ॾियो। क़ुरान तोसां अचे, क़ुरान तोसां हणो खणी कहिड़ो कंधु पियो लॻे। छा पियो लॻे? वाह जी, ॻाल्हि पुछी था न, इहा वो थींदी फिलहाल त रुॻी जान थी वियो। सुभान अल्लाह चओ, ॾाढा चओ, वॾे आवाज़ सां चओ। वो लम्हात सुभान अल्लाह, वो लम्हात बख्शिश का सामा बनेंगे। ही जेके घड़ियूं तुंहिंजे बख्शिश जो सामान, वो लम्हात बख्शिश का सामा बनेंगे जो जिक्र नबी में गुजरते रहेंगे, जो जिक्र नबी में, जो सुभान अल्लाह, जो जिक्र नबी में गुजरते रहेंगे। वो दामन मुरादों से भरते रहेंगे सनाए मोहम्मद। सहाबन जी कचहरी पे हली साईं छा फरमायो, अल्लाह व अन हबीबुल्लाह, खबरदार मां अल्लाह जो हबीब आहियां। हबीबन पंहिंजे मथां जेके रब नेमतूं कयूं उन्हनि खे बयान फरमायो। अल्लाह जो इरशाद, व अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस, हबीब मुंहिंजे नेमतुनि खे खोले बयान कर। नबी से बयान फरमाईंदा रहिया। चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां। एतिरो मुंहिंजे हबीब जो शान पाण बयान फरमायऊं त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जी मैदान मखलूक गॾु थींदी, हिसाब किताब न पियो थींदो, केरु अल्लाह जे दरबार में कुझु केरु ॻाल्हाए।
हजरत आदम टींदा, हजरत सुभान अल्लाह हजरत इब्राहिम टींदा, ये सभिनी नबीअ वटि फिरंदा ईंदा, हलंदा ईंदा, हर को चवंदो बेॾे वञो, हर को चवंदो बेॾे वञो। नबी सी पाण ॿुधाइनि था पिया त ॿियनि जे दरनि ते वेंदा कुझु न थींदो, ॿियनि जे दरनि ते वेंदा ॻाल्हि न हलंदी, ॿियनि जे दरनि ते वेंदा पुछंदो केरु न। हजरत ईसा वटि ईंदा, चवंदो ॿियनि जे दरनि ते न वञो, वञो त मिठे मोहम्मद जे दरवाज़े ते वञो। कुरान में ईअं थो चवे। अल्लाह फरमाए थो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। जॾहिं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो अथनि, हबीब तुंहिंजे दरवाज़े ते अचनि, पोइ मूं अल्लाह खां माफ़ी घुरनि, रुॻी पाण मग़फ़रत न घुरनि, माफ़ी न घुरनि, पर रसूल बि उन्हनि जे लाइ माफ़ी घुरे। माना दरख़्वास्त उन्हनि जी हुजे, शफ़ाअत वारी मुहर मदीने जा मीर तुंहिंजी हुजे। ईंदा वेंदा माफ़ थींदा वेंदा। इन आयत जी तफ़सीर में करतबी ॿियनि मुफ़स्सिरनि आंदो आहे। सैयदना अली जिल मुर्तज़ा फरमाए थो त मां नबी साईं जे मज़ार पुर अनवार जी मां हाज़िरी ॾियां। सुभान अल्लाह। हेॾे निहारियो, हाणे नजदी मौलवी जेके गैर मुक़ल्लिद अहल हदीस उन्हनि त खोले खोले लिखियो आहे त मदीने नबी पाक जे नियत सां वञणु हराम। नबी साईं जे नियत सां न वञो। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी हयातुल क़ुलूब में हज जा अहकाम लिखिया आहिनि। उन में लिखे थो त मक्के ऐं मदीने जे विच में 25 मस्जिदूं आहिनि जिते नबी साईं ईंदे निमाज़ूं पढ़ियूं हुयूं। हज वारा तूं बि उते पढ़जा, पर हिकिड़ी बि नजदनि मस्जिद न छॾी आहे। मस्जिद बि ठाहे। खुदा जा बानव जागो था, मदीने वञो, नबी पाक जी नियत सां न वञो, मस्जिद जी नियत सां वञो। ऐं मुस्तफ़ा फरमाए थो अचो ई मुंहिंजे नियत सां, अचो ई इन इरादे सां मन हज्जल बैत वलम यज़रनी फ़क़द जफ़ानी। जे बैतुल्लाह जो हज कयो, मुंहिंजो दीदार न करे मूंखे ईज़ा आयो आहे। मदीने अचो त मुंहिंजे नियत सां अचो। पोइ उन दौर में बि के हुआ नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह, जेके पंहिंजे मौसां वेही चवंदा हुआ त असीं मञूंसीं कोन था, पर ख़बर कान थी पए। हाणे बि इहो दौर हले। मदीने हलो, छा नियत करे हलो, छा हली चओ। ईअं न चओ त मां आयो हां, छा चओ मदीने से बुलावा आ रहा है। सभई चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नेकोकार परहेज़गार सुन्नत मुबारक मुहते दिस्तारों मथे पे खुली चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। असांजो अक़ीदो आहे असांजो नबी ज़िंदा छा है। थोरो थो ॻाल्हाई, जंहिंजो अक़ीदो आहे सो ॾाढा चवे असांजो नबी कीअं ज़िंदा, कीअं ज़िंदा, जीअं सहाबनि सां गॾु ज़िंदा। वॾा वॾा मुहद्दिस हिकिड़े सिंध जे पीर लिखियो आहे किताब तफ़सीर क़ुरान पाक जो। खुदा करे को चङो पीर मिले। आमीन त चओ।
ॾाढा अमीन था चओ जे मुठ खारो लो अची थो वञे त पोइ राज तबाह थी विया। अल्लाह शल पनाह में रखे। मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत वारो टे चार अहम ॻाल्हियूं ज़हन में विहारियो। हिकु त असांजो नबी ज़िंदा, कीअं ज़िंदा जे सहाबन सां गॾु ज़िंदा हो। चओ सुभान अल्लाह। दलील कहिड़ा दलील हंध ज़िंदा। हिकु ॻाल्हि ॿियो, हज़रत ईसा आसमाननि ते ज़िंदा। काद्यानी चयो त माज़अल्लाह मरी वियो, ईसाई चयो त फांसी खाई वियो। जागो था। नंढनि ॿारनि खे स्कूल में छॾींदा हो, बगीचे में छा विझंदा हो न, टाई। ॻाल्हि वाई। अरे छो थो पाराई? चई बस गवर्नमेंट जो रूल आहे। वॾा वॾा डीसी कमिश्नर पंहिंजे गिचे बिहा रस्सी ॿधी पई आहे। एसपी एसएचओ डीएसपी राज ॿधो पिया घुमनि। अरे चाचा ख़बर थी थी आई भला किथों आहे? इहा ईसा इन जो अक़ीदो आहे त हज़रत ईसा खे फांसी मिली हुई। असी ईसाई फांसी वारी पट्टी गिचे में विझी ईसा नबीअ जो तरीक़ो था अदा कयूं। असांजो अक़ीदो आहे त ईसा ज़िंदा आसमान ते वेठो आहे, आख़िरी दौर में लही ईंदो, मुंहिंजे मदीने जे मीर जे गुंबज़ ख़िदरा जे छांव में दफ़न थींदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। इन जा बि दलील न त छा चओ, मां न आयो आहे, मुंहिंजे साईं घुरायो आहे। मदीने से बुलावा आ रहा है। किथां पियो सॾु? किथां किथां? वॾेरे जे ओताक में उन जे मोकल खां सवा न घिड़ंदी। हीअं अब आहे या न? आफीसर सां वास्तो आहे, वातुफिया चिट मोकिले दे कार्ड सर 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 वारो कर। सर फलाणो ॿाहिरि वेठो आहे। मदीने वरी तूं पाण थो वञी, तुंहिंजे पीउ जी बादशाही आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह कम थींदी आहे। मदीने से बुलावा रहा है। 0300308978 जा रहा है। मदीने से बुलावा रहा है। जो सुभान अल्लाह। जॾहिं बस बीरे अली वटि पहुचंदी आहे मदीने खां ओरियां, त मोहब्बत वारो छा थो चवे हाजी साहबनि खे? वो देखो हाजियो बीरे अली से नजर कबे का काबा आ रहा है। नजर कबे का काबा आ रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। मदीने से बुलावा आ रहा है। दुरूद सल्लल्लाहु